अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा। मुंहिंजो नालो आहे मौज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु असां ॻाल्हि कंदासीं सिंध जे मशहूरु फ़नकारा फ़ाइज़ा अलीअ जे बारे में। दोस्तों, जेके बि दोस्त फ़ाइज़ा अलीअ जा कलाम ॿुधंदा आहिनि ऐं फ़ाइज़ा अलीअ जे आवाज़ खे पसंदि कंदा आहिनि, उन्हनि दोस्तनि लाइ हिकु ख़ुशख़बरी आहे। उहा ख़ुशख़बरी कहिड़ी आहे, उहा असां अॻिते हली हिन वीडियो में ॿुधाइण वारा आहियूं। उन करे वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो। वीडियो पसंदि अचे त इन खे लाइक ज़रूरु कजो ऐं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। त दोस्तों, हलूं था पंहिंजे वीडियो जी तरफ़। दोस्तों, उहा ख़ुशख़बरी इहा आहे त फ़ाइज़ा अलीअ जी हिकु न्यू एल्बम अची रही आहे, जेका आहे एल्बम नंबर 1। हिन जी चीफ सिलेक्शन आहे सैयद सागिर शाह। दोस्तों, आउं तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त इहो एल्बम कहिड़े प्रोडक्शन में ईंदो। दोस्तों, इहो एल्बम SM प्रोडक्शन में ईंदो, मतिलबु त शमन अली मीराली प्रोडक्शन में। दोस्तों, असां तव्हांखे वधीक ॿुधाईंदा हलूं त हिन एल्बम जो प्रोड्यूसर आहे रियाज़ अली मीराली साहबु ऐं इहो एल्बम इरफ़ान अली स्टूडियो में रिकॉर्डिंग थी रही आहे। दोस्तों, उम्मीद त असांजो इहो नंढिड़ो वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक करणु न विसारींदा ऐं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। महिरबानी दोस्तों।